अस्सलाम वालेकुम। गुल समूह चैनल में तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। अॼु असां सीबा टेस्टिंग सर्विस SST सीबा टेस्टिंग सर्विस सम्झो था हिकिड़ो क्वेश्चन तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, उनखे सम्झण जी कोशिशि करियूं था। हलूं था क्वेश्चन था। टोटल 160 कैंडिडेट्स, टोटल घणा आहिनि 160 कैंडिडेट कम्स फॉर रिटन टेस्ट एट यूनिवर्सिटी में टेस्ट ॾियण अचनि था। 15% 15 सैकड़ो वर एनरोल्ड। हाणे एनरोल्ड जो मतिलबु हिते आहे पास थियनि था। 15 सैकड़ो स्टूडेंट जेके आहिनि उहे पास थियनि था। एंड हाउ मेनी स्टूडेंट्स वर नॉट एनरोल्ड। हाणे बाक़ी जेके आहिनि केतिरा शागिर्द जेके आहिनि पास नथा थियनि, उन जे बारे में पाण खे मालूम करिणो आहे त घणा शागिर्द जेके आहिनि उहे पास नथा थियनि। हिते ऑप्शन ॾिनल आहे ए में 120, बी में 130, सी में 40, डी में 50। त अचो त पाण हिते हिसाब खे हल करियूं था। हाणे टोटल छा कैंडिडेट घणा हुआ 160 हुआ। घणा पास थिया मल्टीप्लाई 15%। हाणे परसेंट खे तव्हां अपॉन 100 लिखी सघो था। ठीकु। हाणे हिते छा कंदा, 0 हितां कटींदा, 0 हितां कटींदा, बाक़ी घणा वेंदा 15 भाङे 10। हाणे हिनखे ॿिन्हिनि ते 5 जो टेबल लॻे थो, हिनखे 2 टाइम लॻो, हिनखे 2 टाइम लॻो। ठीकु। हाणे 16 ऐं हे 3 पाण में मल्टीप्लाई करे छॾियो। ठीकु आहे, थिया 48 भाङे 2। न त तव्हां हिनखे 2 जो टेबल 16 ते भणी सघो था, 8 थिया ऐं सफ़ा ईज़ी थी वियो आहे, पर वरी हिनखे पाण थोरो सम्झूं था। हिनखे 2 जो टेबल 48 खे लॻो 24 टाइम। हाणे छा कंदासीं, घणा छा कैंडिडेट हुआ 160 हुआ, उन मां 24 असां माइनस कंदासीं त बचा 136। त ऑप्शन डी जेको आहे असांजो सही आहे। हाणे हिन जो ॿियो हिकिड़ो नमूनो आहे, उहो आसान तरीक़ो आहे, इज़ी मेथड आहे, उहो तव्हां सम्झो। टोटल शागिर्द घणा हुआ, स्टेप 2 पाण करियूं था। 160 हुआ, उन में 15 जेको सैकड़ो पास थिया भाङे 100 करियोसि। हाणे हे ॿ पाण में मल्टीप्लाई कंदा, जेको जवाब अचे 100 सां डिवाइड करे छॾियो, पाण कंदासीं त जवाब 24 ईंदो। हिनखे कंदासीं कैलकुलेटर तव्हां इस्तेमालु कंदा, 160 ज़रबिया 15 ए ज़रब करे 100 सां डिवाइड करे छॾियो, 24 बचा। 160 मां 24 तव्हां कट करे छॾियो, जवाब आयो 36। आसान आहे, ईज़ी आहे। त अहिड़े नमूने जा ॿिया बि इंशाअल्लाह तव्हांखे सवाल हल कराईंदासीं। थैंक यू सो मच।